उमरकोट से रिपोर्ट कर रहे हैं हमारे ब्यूरो चीफ डॉक्टर एम लाल वाघानी। डॉक्टर एम लाल वाघानी के मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जीएलएफ एडिशन तहसील समारोह की जानिब से खासकेली हाउस समारोह रोड पे खालिद हुसैन खासकेली की मेजबानी में एक प्रोग्राम मुनक्कद किया गया है, जिसमें खुसूसी मेहमान सूबाई सरदार अली खान लिगारी साहब और सूबाई जनरल सेक्रेटरी रईस ताज मोहम्मद भुरगड़ी, डिविजनल सदर अली असगर शाह, डिविजनल इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैफुल्लाह शाह, सदर मीरपुर खास मुनवर जरवार, जनरल सेक्रेटरी मीरपुर खास शाहनवाज शाह, अहमद खासकेली, आबिद शेख मेहमान ने खुसूसी तौर शिरकत की। पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जीएलएफ एडिशन की जेलों डिविजनल सदर सैयद अली असगर शाह, डिविजनल नायब सदर मोहम्मद मूसा खासकेली, डिवीजन जनरल सेक्रेटरी खालिद हुसैन खासकेली, डिविजनल डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी तहलका सदर मजहर बम्बरो, जनरल सेक्रेटरी मीर मुर्तजा खासकेली, सीनियर नायब सदर मुमताज हालेपोटा, इंफॉर्मेशन सेक्रेटरी बरकत अली डायरी की क़यादत में वालिहाना इस्तकबाल किया गया और बड़े हुजूम को आने वाले रहनुमाओं ने खिताब किया और बिलावल का पैगाम पहुंचाया गया। सबने जीए भुट्टो के नारों की गूंज में फूलों की बरखा की गई और फूलों के हार पहनाए गए। इस मौके पे अवाम ने खुसूसन नेशनल प्रेस क्लब समारोह रजिस्टर्ड के मेंबरान जनरल सेक्रेटरी गुलजीत सुरमानी, मोहनदार किसवानी, रानूमल बोचिया, आकिब खासकेली और वहीद खासकेली ने पूरे प्रोग्राम की कवरेज की। बेशुमार बिलावल तेरे जान निसार, बेशुमार। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये भुट्टो आऊं सबकना पहली बिलावल भुट्टो जाला फेडरेशन सूबाई सदर सिंध रईस ताज मोहम्मद भुरगड़ी साहब शुक्रगुजारियां डिवीजन प्रेसिडेंट सैयद अली असगर शाह जो तमाम मीरपुर खास डिवीजन में बड़ी मेहनत कई है उनजो शुक्रगुजारियां, खालिद हुसैन खासकेली साहब जो शुक्रगुजारियां जेके मुंहिंजा हिते ॿाहिरि वेठल आहिनि उहे पाण खे को कारकुन अहदेदार न सम्झनि। ख़ुदा गवाह आहे वो कारकुन आऊं या तव्हां सिंध जा सदर आहियो। सभ खां पहिरीं जेके असांजा साफ़ी के सामारे वारनि जो बेहद शुक्रगुजारियां जेके हक़ ऐं सच जे ख़िलाफ़ पंहिंजी जंग ऐं अलम खे बर्दार कंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला अॼु असीं हिते सामारे में पहुता आहियूं हीअ असांजो काफ़िलो हलंदल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जाला फेडरेशन उनजो मकसद छा आहे? उनजो मकसद इहो आहे त बिलावल भुट्टो साहब के वज़ीर आज़म मुल्क जो बनाइणो आहे, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वसियत हुई पंहिंजो वसियत हुई। उन मुताबिक असां पूरी सिंध में जदोजहद कई है। बाक़ी आऊं अॼु हिन स्टेट खां कई ॻाल्हियूं ॿुधा पियो, को मदर विंग वारो चए थो तो को यूथ वारो चए थो त हीअ फेक आहे, हीअ फेक आहे। उन्हनि खे आऊं चैलेंज सां चवां थो त तव्हां पंहिंजो वञी आसिफ अली ज़रदारी साहब खां पुछो। जनरल सेक्रेटरी खालिद खासकेली साहब, हल्के समारे जो सदर मजहर बम्बरो साहब, जनरल सेक्रेटरी साहब खासकेली साहब, मीरपुर खास डिस्ट्रिक्ट के सदर डॉक्टर मुनवर जरवार साहब, तालके हुसैनबाग के सदर आबिद हुसैन शेख साहब, ॿिया बि जेके तमामु दोस्त आयल जेके उमरकोट जा जेके सिटी जा सदर जाक मोहम्मद सोलंकी साहब, ॿिया जेके बि आयल पिंडाल में जेके महिमान, सभिनी खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद।
तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां सभिनी जो वधीक शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभु असां गॾु आहियो ऐं तव्हांजी काविशूं कॾहिं ज़ाया कोन हुजियूं। ख़ासि करे उन्हनि माण्हुनि खे चवणु थो चाहियां जेके तव्हांखे चवंदा ही फेक आहिनि। बाबा कंहिंसां बि मोहबत करण लाइ को सर्टिफिकेट हुजणु ज़रूरी न आहे। पंहिंजे चेयरमैन सां पंहिंजी मोहबत आहे, पाण सां गॾु आहियूं। तव्हां अॼु ताईं अचो आहे त कंहिंखे बि कंहिंसां मोहबत करणु हमेशा सिंध के घटि कयो आहे, पर आसिफ ज़रदारी उहो जेको असांजो जेके बि असांजा मुलाज़िम हुआ, जेके बि उनजा पगार तनख़्वाहूं वग़ैरह वधाई हुई त पंजाब एक्सेस ते, छो जो अॼु पाण उनजे मुक़ाबले में हुयो। पंजाब में 30% पगार वधे थो त सिंध में साईं मुराद अली शाह 35% पगार वधाए थो। छा इहा पंहिंजी कामयाबी न आहे? इहा पंहिंजी कामयाबी आहे। तंहिंजे करे तव्हां पीपल्स पार्टी जो साथ ॾियो ऐं इंशाअल्लाह ताला ही पीपल्स पार्टी कंहिंजी जागीर न आहे, तव्हां कारकुन जी आहे, अवाम जी आहे। छो जो शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब चवंदो, ताकत का सा चश्मा वो अवाम है, ताकत का सा चश्मा वो अवाम है। भुट्टो साहब वो जे बगैर एटम बम ॾिनो, 90,000 कैदी इंडिया में छॾाए हिते वठी आयो। पीपल्स पार्टी उहा आहे जेका इसराइल ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी आहे, इसराइल ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी आहे। को अॼु वज़ीर आज़म आहे, को इसराइल ख़िलाफ़ नथो ॻाल्हाए। जॾहिं नियाज़ी जी गवर्नमेंट हुई त इसराइल जो जहाज़ अची इस्लामाबाद में 45 मिंट बीठो त छो जो यहूदी आहिनि, कादियानी आहिनि। तंहिंजे करे तव्हां पीपल्स पार्टी जो साथ ॾियो ऐं मोहतरमा जो इंशाअल्लाह ताला तव्हां ग़रीबनि जी दिलि जी उमेदूं, तव्हांजी दिलि जूं धड़कनूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आहे। तंहिंजे करे आख़िर में आऊं उते तंहिंखे सामारे वारनि जो शुक्रगुज़ार आहियां, साफ़ी बिरादरान जो शुक्रगुज़ार आहियां। आख़िर में कोई शहर चवंदो माण्हू सभिनि सोणा, पखी सभिनि हंज, के माण्हू मंझ, के माण्हू मंझ अचे पोइ बात जिए भुट्टो वज़ीर आज़म, वज़ीर आज़म, वज़ीर आज़म नाराए भुट्टो। बिलावल भुट्टो जाला फौरन प्रेसिडेंट पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी ठाही आहे या सरदार लॻाइण जे पेट ठाही आहे। बाक़ी हिते जेको उमरकोट जो MNA आहे वो काबिल एहतराम चाचा नवाब मोहम्मद यूसुफ मुझे पेज मकाम है। तव्हांखे का बि तकलीफ़ हुजे तव्हां चाचा मोहम्मद यूसुफ वटि पहुचो। ख़ुदा जो कसम तव्हां मुंहिंजो नालो वठो, तव्हांजो कमु न थिए त आउं तव्हांजो ॾोही आहियां। बाक़ी जेको बि असांजो जाला फॉरेस्ट फेडरेशन जो अहदेदार आहे, कारकुन आहे, पाण खे अकेलो न सम्झे। जिथे तव्हांजो पसीनो वहंदो ख़ुदा जी कसम उते लगानी जो रत वहंदो, न वहे त लगानी जो पुट न आया। जेको बि अॼुकल्ह असांखे दर्सगाह ॾेई वियो आहे, शहीद जुल्फ़कार अली भुट्टो वाले वसल्लम बहुत इमाम हुआ, पर उन्हनि जे घर में शहादतूं ॾिठो, तव्हां पीपल्स पार्टी जी शहादतूं ॾिठो। आसिफ अली ज़रदारी दुनिया में हिकिड़ो मंझल लीडर आहे। पंहिंजो नियाज़ी साहब मुल्क खे तबाह कयो। अॼु असांजी इकानमी जेका बि इकानमी आहे तंहिं ते अॼु आसिफ ज़रदारी साहब कंट्रोल कयो आहे ऐं असांखे फ़ख्रु आहे त असांजो प्रेसिडेंट पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी आहे। छो जो इमरान खान उहो जेको असां 50 सालनि में कर्ज़ न कयो, 50 सालनि में वो इमरान खान नियाज़ी साहब 3 सालनि में लोन कयो। जेको असांजो बच्चो 70 रुपए जो कर्ज़ी हो, तंहिंखे इमरान खान पंहिंजो नियाज़ी साहब 250 जो कर्ज़ी कयो। तव्हां ॾिसो पेट्रोल केॾा वधी वियो, अटो केॾा वधी वियो। छो जो ग़रीब माण्हू चवंदो अटो केॾा वधी वियो। पर अॼु अलाह जो शुक्र आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं बि अचे थी त तव्हांखे रोज़गार मिले थो,
तव्हांखे सस्ताई मिले थी, सभु शइ मिले थी। मुशरफ जो टाइम हो 11 साल, को माण्हू अॼु ॾींहुं સુધી मूंखे ॿुधाए वञे कंहिंखे नौकरी जो ऑर्डर मिलियो न मिलियो, छो जो अॼु मास्तरनि जा पगार